नासिक घारो में नौजवान रियाज़ नाहियो जी गुमशदगी खिलाफ अॼु ॿीहर शटर बंद हड़ताल कई वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कयो था रशीद पवन खान। जी रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तक ॿुधाईंदो घारो वासी सोशल वर्कर नौजवान जो रियाज़ नाहियो आहे उनजी जबरी गुम खिलाफ़ अॼु 21 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर नौजवान जेको आहे उहो बाज़ियाब न थी सघियो आहे। घारो शहर में हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे उहो सिविल सोसाइटी ऐं नाया बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि पारां जेको आहे न उहो शटर बंद हड़ताल कई वई आहे। जॾहिं त शहर जेको आहे उहो मुकमल तौर ते बंदि आहे। रेशम गली, केडिया रोड ऐं पेट्रोल पंप ऐं मुख़्तलिफ़ होटलूं जेके आहिनि उहे कारोबार जेको आहे उहो मरकज़ी कारोबार ॿई तरफ़ जेको मेन नेशनल हाईवे खे उहो मुकमल तौर ते बंदि आहे। जॾहिं त जेके वारसनि पारां जेको आहे उहो धरणो लॻायो वियो आहे। धरणे खे जेको अॼु 6 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर नौजवान जो जेको आहे उहो ॾस पतो पइजी न आहे सघियो। और धरणे वारी जॻह ते जेको आहे मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं क़ौम परस्त अॻुवान जेके आहिनि उहे पिणु पहुता आहिनि, पर इंतिज़ामिया पारां उन्हनि सां ॻाल्हियूं करण जे लाइ केर बि न आहे पहुची सघियो। ॿिए पासे तां इहो बि ॿुधाईंदो हलां त जेके नौजवान जेको गुम आहे रियाज़, उन जा जेके मासूम ॿार आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। उनजे अबो अमा जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। त रियाज़ नाहे जो 21 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं जेको आहे उहो ॾस पतो न आहे पइजी सघियो। सिविल सोसाइटीअ पारां जेको आहे ऐं घारो शहर वारनि पारां जेको मुकमल शटर बंद हड़ताल कई वई आहे। जी रशीद, तफ़सील खां आगाह करण जे लाइ अव्हां जी महिरबानी।